जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा है, कल भी भुट्टो जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा है, कल भी भुट्टो। सुलेमान साहब तव्हां सवाल पुछा कंदासीं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे शहीद थियण खे 13 साल गुज़री विया आहिनि। उन कयल ख़िदमत खे तव्हां कीअं था ॾिसो ऐं जेको जलसो मल्हाईंदो तव्हां कहिड़े तरीक़े सां मल्हाईंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियों तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां सिंध अजरफ न्यूज़ वारनि जो तव्हां पंहिंजी क़ीमती वक़्तु कढी असां ॾे आया हो। अॼु शहीद बीबी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे 13 साल थी विया आहिनि ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जी ही 13वीं वरसी आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब मुल्क जी 2 दफ़ा वज़ीर आज़म रही आहे। उन मुल्क में हज़ारे नौकरियूं ॾिनियूं, हज़ारे कम पिया आहिनि। उनजो जीअण मरण हिन ग़रीब आवाम जे लाइ हुयो। उन ग़रीब आवाम जी ख़िदमत कई आहे ऐं उन हाणे सिलसिले खे उनजो बीबी जो फर्ज़ंद आहे लख़्त जिवेरा मोहतरम बिलाल भुट्टो ज़रदारी साहिबु, उहो हिन टाइम हिन आवाम जी ख़िदमत करे रहियो आहे। ऐं उनजी नंढड़ी धीअ बीबी आसफ़ा, उहा बि शहीद बेनज़ीर अफ़सा शहीद बेनज़ीर जहिड़ी ॾिसण में अचे थी। उन असांजे हिन सियासत जो बि शुरूआति कई आहे। राति असां हुन मुबारक ॾियूं था। उहो पाकिस्तान पीपुल्स पार्टी यूथ विंग जी वरफ़े जी सदर थी आहे। उन बाद में इहा 13वीं वरसी आहे शहीद बीबी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जी। हिन वरसी में PDM जा असांजा महिमान ईंदा, असां रते दरे जा महिमान हूंदा आहियूं, उते मेज़बान हूंदा आहियूं। ऐं पाकिस्तान जी फुंड खुड़श खां आज़ादु कश्मीर हुजे, बलूचिस्तान हुजे, पंजाब हुजे, विलविद बल्बिस्तान हुजे, जेको बि माना टोटल अवाम सभु पंहिंजी शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे सलाम पेश करण लाइ शहीदनि जी मज़ार ते ईंदा आहिनि। ऐं असां उते एज़ द ख़िदमतगार, जीअं असांजी पूरी टोलो आहे 200-250 दोस्त असां ख़िदमतगार आहियूं ऐं 8-10 दोस्त असां मददगार आहियूं। उन दोस्तनि जी ख़िदमत कंदा आहियूं। उन्हनि खे मानी हुजे, उन्हनि जी राइश जो बंदोबस्तु हुजे, उहो टोटल फ़राइज़ असां उते अंजाम ॾींदा आहियूं। असां शहीद बीबी जे वरसी ते टोटल माण्हू खे जेकी फैसिलिटियूं ॾियणियूं हूंदियूं आहिनि असां उते ॾींदा आहियूं। असां मेज़बान आहियूं, असांजे मथां फ़र्ज़ु पए थो त उहो मुल्क जी पहिरीं फंड कुर्श अचनि था त असां उनजी ख़िदमत कयूं। ऐं उनखां बाद में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी पहिरीं वरसी हूंदी जो PDM जी क़यादत मौलाना फज़लुर रहमान मरियम नवाज़ साहिबा, असांजो जेको आहे त अख्तर मेवल साहिबु, इहे टोटल ईंदा पंहिंजी शहीद असांजी बीबी जी मज़ार ते हाज़िरी भरींदा। आसिफ़ अली सुनाणी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे 13 साल थी विया आहिनि शहीद थियण खे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे कयल ख़िदमत खे तव्हां कीअं था ॾिसो? ऐं औज़ुबिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं त मां शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे ख़राज तहसीन पेश कंदुमि ऐं मां शुक्रगुज़ार आहियां सिंध अजरक न्यूज़ वारनि जो जेके ही कवरेज ॾेई रहिया आहिनि। ॻाल्हि आहे त हीउ जेको जलसो असांजो आहे 27 डिसंबर वारो, हीउ जेको आहे त PDM जो जलसो आहे। हिन खां पहिरीं बि पूरे पाकिस्तान में PDM जा जलसा थिया आहिनि, जिन में तव्हां उते अवाम जी शमूलियत ॾिठी त अवाम केतिरो जोश ऐं जज़्बे सां पाण मल्हायो। ऐं जेको आहे त हिते हीउ त असांजो पंहिंजो इलाइक़ो आहे, हीउ हिते असां मेज़बान आहियूं, शहीद राणीअ जो हल्को आहे पंहिंजो। हिते त असां वधि खां वधि शिरकत कंदासीं, तमामु घणा माण्हू कढंदासीं, के चिंचिन जे ज़रिए ईंदा आहिनि, के वेगनियूं कढंदा आहिनि। उनखां अलावा जेके लोकल माण्हू आहिनि, गढ़ी खुदा बख़्श थियो, UC पीर बख़्श भुट्टो थियो, UC ब्राह्मण थी, UC सैदूदेरो थियो, नवदेरो सिटी थियो, उतां पंध जी सूरत में काफ़िला निकिरंदा आहिनि। ऐं पूरे पाकिस्तान मां माण्हू ईंदा आहिनि, वधि में वधि माण्हू शिरकत कंदा आहिनि। इंशाअल्लाह ताला तमामु बहितरीनु जलसो थींदो ऐं पुरअमन जलसो थींदो। जेको आहे त शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जेको आहे त ग़रीब हारिनि मज़दूरनि बेचार माना लाचारनि जे लाइ जेको आहे त जान जो नज़रानो ॾिनो आहे। ऐं हीउ जान जो नज़रानो ईअं रायगा न थींदो, इंशाअल्लाह ताला आवाम पाण मल्हाईंदी। ऐं जेको आहे त वफ़ाक़ी हुकूमत खे इंशाअल्लाह ताला ख़बर पइजी वेंदी ऐं हू जल्द जेको आहे त ख़तमु थी वेंदी इंशाअल्लाह। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जूं जेके ख़िदमतूं आहिनि उहे लाज़वाल ख़िदमतूं आहिनि। जेको आहे त अवाम खे रोज़गारु ॾिनो, अवाम खे शऊर ॾिनो, अवाम खे जेको आहे त तमामु वॾियूं सहूलियतूं मुयसरु कयूं। ऐं जेको आहे त उन जी इन्हनि कयल ख़िदमतुनि खे असीं कॾहिं बि नथा विसारे सघूं। ऐं इहो ॾींहुं असीं हर साल जीअं हिन साल बि वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदासीं। वॾी महिरबानी। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।